अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ सां आहियां वली मोहम्मद जाड़ो नज़र विझूं था ताबेची खां शौकत मंगी जे हिन रिपोर्ट ते। नाज़िर रेलवे स्टेशन मास्टर जे घर ते लॻभॻि 30 माण्हुनि जो लठियुनि कुहाड़ियुनि सां हमिलो घर वारनि जे रड़ियुनि ते इलाइक़े वासी पहुची विया, जिन खे ॾिसी हमलो कंदड़ फ़रार थियण में कामयाब। तफ़सील मूजिब गुज़िरियल राति देर सां ताबेची रेलवे स्टेशन मास्टर मुश्ताक ख़ासकली जे घर ते लॻभॻि 30 माण्हुनि जो कुहाड़ियुनि लठियुनि सां हमिलो घर वारनि जे रड़ियुनि ते इलाइक़े वासी पहुची विया, जिन खे ॾिसी हमलो कंदड़ फ़रार थी विया। मुश्ताक ख़ासकली साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल राति देर सां माण्हुनि सां भरियल सोस्की पिकअप 4540 ऐं हायर ऑफ 5263 जिन मुंहिंजे घर ते लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में मुंहिंजे घर जे दरवाज़नि ऐं शीशनि खे नुक़सानु पहुतो आहे। घर वारनि जे रड़ियुनि ते इलाइक़े वासी पहुची विया, जिन खे ॾिसी हमिलो कंदड़ फ़रार थी विया। वाक़े जी NC ताबेची थाणे ते दाख़िल कराई आहे। हुननि वज़ीर आला सिंध SSP ठटो ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील कई आहे त वाक़े में मुलवस जाब्तारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।